ख़बर है नाज़रीन तव्हां सां शेयर कयूं पिया कंदकोट में डीसीए पारां गौसपुर शहर में भाण जे दुकाननि ते ओचितो दौरो कयो आहे। अब्दुल गफूर भलकाणी जी रिपोर्ट मुताबिक़ डिप्टी कमिश्नर कश्मीर मुनवर मिठियाणी कंदकोट ऐं गौसपुर जे ज़रई भाण दुकाननि जो अचानक दौरो कयो रेट लिस्ट लॻाइण जी हिदायत कई आहे। ज़िले अंदर सेहत तालीम सफ़ाई ऐं खाद खुराक वारनि शयुनि जे अघनि जो जाइज़ो वठण लाइ कंदकोट ऐं गौसपुर शहर जे बाज़ार लाइब्रेरी प्राइमरी स्कूल RHC सेंटर गौसपुर कंदकोट जुडिशल लॉकअप जो पिणु दौरो कयो। RHC गौसपुर में दवाउनि जी खोट DHO एजाज़ सूमरो खे सहूलियतूं फराहम करण जी हिदायत कई। अॼु डिप्टी कमिश्नर ज़रई भाण जे वधंदड़ अघनि स्कूल लाइब्रेरियुनि ऐं खाद खुराक वारनि शयुनि जे अघनि जो जाइज़ो वठण लाइ कंदकोट ऐं गौसपुर शहरनि जो जाइज़ो वरितो। दुकाननि जो ओचितो दौरो कयो। हुन भाण विकिरो कंदड़ वापारियुनि ऐं दुकानदारनि खे हिदायत कई त अघनि जे मुक़ररु थियल लिस्ट मुनासिब जाइ ते लॻाइनि ऐं उन्हनि मुताबिक़ विकिरो कनि। भाण दुकाननि ते मुक़ररु कयल रेट्स लिस्ट हुजण ते कावड़ जो इज़हार कयो। ज़रई अमलदारनि खे जुर्मानो करण जी पिणु हिदायत कई वई।